पार्टी सां गॾिजी प्रेस क्लब ताईं हलणो आहे। प्रेस क्लब वारनि खे आगाही ॾियणी आहे त हक़ीक़ी उस्तादनि जी चूंडियल पार्टी हे आहे ऐं हिननि खे ई उस्तादनि जो एतमाद हासिलु आहे। उन खां पोइ हाणे असां तव्हांजे ॾाढो सोशल मीडिया जे थ्रू त तव्हां पढ़ी चुका हूंदव, ॿुधी चुका हूंदव त असांजी जेका ज़िले पार्टी जो फॉर्मेट छा आहे, कहिड़ी पार्टी ठही आहे, उनजे करे वरी बि हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजे आॾो मां उहा अनाउंस थो कयां पार्टी। तव्हां पंहिंजे भरपूर ताड़ियुनि जे ज़रिए उनखे दाद ॾियो, पोइ तरतीब सां उन्हनि खे पंहिंजा जेके गुल आंदा अथव तव्हां भली उन्हनि खे पारायो, जीअं बेकम पेल बि न थिए। तरतीब सां नालो मां खणा, तव्हां पंहिंजे ताड़ियुनि जे ज़रिए उनखे ट्रिब्यूट ॾियो। सभ खां पहिरियां ज़िलई सदारत जे लाइ 8 तालके जे उस्तादनि ऐं उन्हनि जे चूंडियल सदरनि जी महिरबानी आहे। उन्हनि इहा सीट हिकु दफ़ो ॿीहर कंबर खे रिटेन कई आहे। कंबर वारनि वरी पंहिंजो फ़ैसिलो करे सिराई हबीब रहमान छजड़ो खे ज़िलई सदारत जे लाइ सीनियर नायब सदार जे लाइ असांजो जातल सुञातल असांजो भाउ मफ़ाहिमत जो बादशाह, तमामु माठिणी तबियत रखंदड़ इंतहाई सीनियर दोस्त मीरो ख़ान तालके सां मुंहिंजो वास्तो साईं मलक हुसैन बिरोही साहब। नायब सदर फीमेल तालके वारा मां असांजी अजड़िया साजिदा बेगम, इहा सीट वारा ॾे वई आहे। सदर खां पोइ जनरल सेक्रेटरी जो उहिदो बि इंतहाई अहमियत जो हामिल हूंदो आहे। तव्हां ऐं असांजो ॼातल सुञातल इंशाअल्लाह जीअं हबीब रहमान जी तरबियत असांजे हथनि में थी आहे, तीअं उन अनमोल दोस्त जी तरबियत बि असां अहमद अली गॾिजी कई आहे। इंशाअल्लाह तव्हांजे उमेदुनि ते 100% पूरो रहंदो। जनरल सेक्रेटरी जे लाइ असांजो उमेदवार आहे साईं अब्दुल वहाब बिरोही नसीराबाद। डिप्टी जनरल सेक्रेटरी जे लाइ असां दोस्तनि जो जेको आहे सो फ़ैसिलो थियो, इहा सीट वई तालके शादात कोट ॾांहुं ऐं शादात कोट जे दोस्तनि पंहिंजो हिकिड़ो बहितरीन दोस्त मुंतखब करे असांखे ॾिनो आहे साईं गोराम ख़ान मक्सी। जॉइंट सेक्रेटरी फीमेल जे लाइ असांजे कंबल तालके जी अजड़िया मेहरनिसा असां हुनखे कयो आहे। मालियात सेक्रेटरी जे लाइ ॿियो हिकिड़ो असांजो संजीदा ऐं बुर्दबाल दोस्त तालके वारा सां जंहिंजो तालुक साईं मुख्तार अली चांडियो तालके वारा मां। इंफॉर्मेशन सेक्रेटरी हाणे मूंखे सम्झ में नथो अचे त हुनखे महबूब कीअं चवां जो ऑलरेडी महबूब आहे, साईं महबूब अली मक्सी कुबे सईद खान मां, जेको असांजो जातल सुञातल दोस्त। हुन खां अलावा ऑफिस सेक्रेटरी जे लाइ असांजो नौजवान IBA पास उस्ताद जंहिंजो तालुक तालके सिजावल जूने जे सां आहे, साईं गुलाम मुस्तफ़ा भुट्टो साहब। उस्ताद इत्तिहाद, उस्ताद इत्तिहाद। इहा आहे असांजी ज़िले जी पार्टी। हाणे दोस्तनि खे इहा आॾो वारे कुर्सियुनि खे चवंदासीं त मज़े मज़े सां अचो, पंहिंजे महबूबनि खे गुल परायो त एॾो निकिरी पोइ ऑफिस ते अचो, मज़े मज़े सां सुकून सां।